तारीख़ जे झरोकनि में झाती पाइजे त एशिया कप जी शुरूआत 1984 में शारजा खां थी ऐं हेल ताईं 15 इवेंट खेॾिया विया आहिनि। सभ खां पहिरियों एशिया कप रुगो पाकिस्तान, भारत ऐं श्रीलंका ताईं महदूद हो ऐं भारत इहा टूर्नामेंट खटण में कामयाब रहियो। पोइ 1986 में श्रीलंका सां छिकताण सबबि भारत एशिया कप में हिसो वठण खां इनकार करे छॾियो। इहो पहिरियों मौक़ियो हो जो बांग्लादेश खे एशिया कप में शिरकत जो मौक़ियो मिलियो ऐं उन खां पोइ हू एशिया कप जो मुस्तक़िल मेंबर आहे। इन खां पोइ वरी पाकिस्तान ऐं भारत विच में सियासी छिकताण सबबि 1991 में पाकिस्तान एशिया कप खेॾण खां इनकार करे छॾियो। पर इहा ॻाल्हि ज़िक्र जोगी आहे त एशिया कप जी तारीख़ में श्रीलंका इहा अकेली टीम आहे जेका सभिनी इवेंटनि जो हिसो रही आहे। हूअं त इहा टूर्नामेंट 50 ओवरनि ते ॿधल मैचुनि जी सूरत में ई खेॾी वेंदी हुई, पर 2015-16 में पहिरियों भेरो इन टूर्नामेंट जो फॉर्मेट तब्दील कयो वियो ऐं इन खे T20 फॉर्मेट ते खेॾियो वियो, जंहिंजो मक़सदु टीमुनि खे ICC T20 वर्ल्ड कप जी प्रैक्टिस कराइण हो। इन खां पोइ 2022 में बि एशिया कप T20 फॉर्मेट में खेॾण जो फैसलो कयो वियो। एशिया कप जे सभिनी इवेंटनि ते नज़र विझिजे त इन में भारत सभिनी खां अॻभरो आहे, जंहिं सभ खां वधीक 7 भेरा इहो टाइटल खटियो आहे। इन फ़हरिस्त में ॿिए नंबर ते जंहिं टीम जो नालो अचे थो उहा श्रीलंका आहे, जंहिं 6 भेरा इहो टाइटल खटियो आहे। पर पाकिस्तान जी ॻाल्हि कजे त इन जे हिसे में रुगो 2 ट्रॉफियूं आयूं आहिनि। पाकिस्तान पहिरियों भेरो 2000 में मुइन खान जी क़यादत में एशिया कप जो टाइटल खटियो हो, जॾहिं त क़ौमी टीम आख़िरी भेरो 2012 में एशियन चैंपियन बणी हुई। उन वक़्तु पाकिस्तान जो कप्तान मिसबाह उल हक हो। गुज़िरियल साल थियल एशिया कप में पाकिस्तान फाइनल में पहुतो हो, पर क़िस्मत श्रीलंका ते महिरबान रही ऐं उन 6 भेरो इहो टाइटल पंहिंजे नाले कयो। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त एशिया कप जी तारीख़ में पाकिस्तान ऐं भारत जूं टीमूं कॾहिं बि फाइनल में आम्हो साम्हूं नाहिनि थियूं। छा हलंदड़ टूर्नामेंट में ईअं थी सघे थो, इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो।